अस्सलाम वालेकुम मुंहिंजे यूट्यूब साथी, उम्मीद तव्हां ख़ुशि बाश हूंदो। साथी अॼु हिकिड़ो किताबु आहे तव्हां ॼाणो, हिकिड़ो किताबु लख लहे। सो ही महान सिंध जो कवि शेख हयाज़, जंहिंजो ही शाही जो ॿियो जुल्द, जंहिंमें 4 किताब शामिल आहिनि। सो इन खां अॻु में शेख हयाज़ महान सिंध जो शाइर, इन को वधाउ न आहे, को कूड़ न आहे। शेख हयाज़ सां इख़्तिलाफ़ ज़ाती ज़िंदगी में छा हो, कीअं हो, हुनजी शाइरी क़ौम खे जाॻाए नथी। सो इहा शाइरी अहिड़ी ज़बरदस्त शाइरी, सिंधड़ी तुंहिंजो नां खयों ॼण कारी हर ते पेर पियो। एतिरा खोड़ शेर जेके दिलि ते अचनि था, लही था वञनि। चीनी चवणी आहे त तव्हां 10 किताब पढ़िया त 10,000 मीलनि जो पंधु कयो। जंहिं घर में किताब न आहे उहो घर वीरान आहे, उते हुननि सां वेहण बि अजाई आहे। किताब ही शेख हयाज़ सिंध जो वॾो नालो। साथियो, उन जी ज़ाती ज़िंदगी वरी मां दोहिरायां थो, पोइ ज़िंदगी सां छा थियो छा न थियो, ऐं हिन जी शाइरी। पर चवनि था जॾहिं तव्हां क़ौम लाइ लिखो था, क़ौम लाइ कयो था, पोइ तव्हांजी ज़ाती ज़िंदगी न हूंदी आहे, उहा क़ौम जी अलामत हूंदी आहे। मां कंहिं लफ़्ज़ सां सहमत थियां कंहिं न थियां, पर ही लफ़्ज़ ॾाढा आहिनि त तव्हां जॾहिं क़ौम लाइ लिखो था, क़ौम लाइ कयो था, पोइ तव्हांजी ज़िंदगी उथण में तव्हां जॾहिं क़ौम जा हीरा थियो था, त क़ौम तव्हांखे, माण्हू तव्हांखे उहो ॾिसण था चाहिनि जीअं चवंदा ही हिकिड़ो माण्हू बहितरु हुजे, हिन में के एब न हुजनि। तव्हां हीरो आहियो क़ौम जा, शेख हयाज़ सदाईं रहंदव। इख़्तिलाफ़ आहिनि, रहंदा, इन सां असांजो वास्तो आहे बि। जेसिताईं सिंध जुड़ियल आहे, जेसिताईं सिंध आहे, सिंधी क़ौम आहे, शेख हयाज़ आहे, भिटाई आहे। साथियो, हिते ई अॻिते मां कोन थो हलां पियो। शेख हयाज़ जी शाइरी ईअं जज़्बाती कंदी आहे। ही साम्हूं शेख हयाज़ शाइरी जुल्द ॿियो, जेको अॻु में पहिरियों ॿियो ख़तमु थी वियो, हाणे वरी ॿीहर सकावत खाते ॿीहर शाया कयो आहे, पियो आहे मार्केट में। हिन में शाइरी जा 4 किताब शामिल आहिनि। कपर थो कुन करे, टुकड़ा टुटल स्लेब जा, पतण थो पूर करे, वाटूं फुलनि छायूं। ही 4 किताब आहिनि जंहिंमें शामिल शाइरी शेख हयाज़ जुल्द ॿियो मार्केट में पियो आहे, मौजूदु आहे, मिले थो पियो। सो वठणु चाहियो त बिस्मिल्लाह, न वठणु चाहियो राज़ जा रण आहियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। मुंहिंजो कमु सिर्फ़ु इंफॉर्मेशन ॾियणु आहे, ज़ोर ज़बरदस्ती न आहे करणी त किताब वठो न पढ़ो, मुंहिंजी वीडियो खे छा था कयो छा था कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। मदद अली सिंधिया लफ़्ज़नि। सिंध जे क़ौमी शाइर शेख हयाज़ मुकमल शाइरी नसर खे हिकु सीज़ में शाया करणु साईं मोहम्मद इब्राहिम जो ख़्वाबु हो। हीअ साथियो उहे लफ़्ज़ आहिनि जेके पहिरें जुल्द में मौजूदु आहे, हर जुल्द में आहिनि। हीअ जेको आहे सो मां दोहिराइणु कोन थो चाहियां। ॿी भाग अंसल में वधी साका सिलसिला जेको आहे सो हीअ लफ़्ज़ सागा मदद अली सिंधी आहे। सो हीअ जेको आहे सो अॻिते तारीफ़ तव्हांखे करे ईंदो हलां। शेख हयाज़ सॼो शेर जुल्द ॿियो, कपर थो कुन करे, शाइरी जा 4 किताब, कपर थो कुन करे, पतण थो पूर करे, टुकड़ा टुटल स्लेब जा, वाटूं फुलनि छायूं। ऐं हीअ साथियो किताब तव्हां अॻु में जेको आहे सो 1000 रुपया क़ीमती, जॾहिं 800 रुपया शायदि क़ीमती, जॾहिं 2008 में शाया थियो। 15 सालनि खां पोइ 2000 क़ीमत रखी वई आहे। घुराइणु चाहियो इदारे खे कॉल कयो, सॼी सिंध में पियो आहे। तव्हांखे हीअ किताब 1200 में पइजी वेंदो, अगरि शेख हयाज़ खे पढ़णु चाहियो था त, न त को माना ज़ोर ज़बरदस्ती न आहे। हीअ जेको आहे सो पहिरियों शेरी मजमून या 2 लफ़्ज़ तव्हांजे यादि इहे आहिनि। सो इहे त मां मुंहिंजो अघु पुछी थो आमिर, मुंहिंजा गीत ॻिनी सघंदे तूं। सो बिल्कुलु सही आहे। मूंखे मूं पिरी ॿधी विधो ॿार में, उभायूं चवनि मतां पांधप साईं। हद हद चलिया हर को, बेहद चलिया न को, बेहद के मैदान में खड़ा कबीरा रोए। हदें हले हर को, बेहद चले पीर, सचू सचो फ़क़ीर जो हद ला हद लांघी वियो। सचल सरमस्त बाहू भिटाई। वरी चए थो तूं चओ मूंखां पोइ कंहिंजो थींदो कीनरा, वाका कंदी वोए सदियूं मूं लाइ सिंधड़ी। बिल्कुलु शेख हयाज़। हीअ पहिरियों किताबु आहे, कपर थो कुन करे। हिन में जेको आहे सो बेत आहिनि, बेत ऐं जेको आहे सो वाई आहे, मुतफ़रक़ात बेत आहिनि, वायूं गीत गज़ल ऐं नज़म हिन में शामिल आहिनि। सो हीअ किताब शेख हयाज़ जो जेको आहे सो पहिरियों किताबु जंहिंजो तव्हांखे तारीफ़ ॾिनो। ऐं हीअ जेको आहे सो ॿियो नंबर ॿियो किताबु आहे, पतण थो पूर करे पियो। उहो किताबु वॾी साइज़ में आहे, इन करे थोरी ॾुखियाई पई थिए। यूसुफ शाहीन जे नाले ॾेह मुंहिंजे ॾेह जा माण्हू मेघ ॾेही मुंहिंजे ॾेह जा माण्हू मेघ मल्हार। हीअ जेको आहे सो ॿियो किताबु आहे शाइरी जो।
जेको हिन में शामिलु आहे, तव्हां ॾाढो तारीफ़ करायोसि। पहिरियों आहे कपर थो कुन करे, ॿियो आहे पतण थो पूर करे। हीउ ॿियो नंबर जंहिंमें जेको आहे सो कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि उहो तव्हांखे ॿुधायां थो पियो। अॻिते हीअ हिन में पसे जा ॻाढ़ा गल उफ़क़ ॾिसंदा रहिया सारो ॾींहुं ॾिठण उस में। हीअ जेको आहे सो ॿियो नंबर हिन शाइरी जो किताबु हुयो जेको हिन में मौजूदु आहे। ऐं जेको आहे सो वरी बि चवंदो आहे 4 हिन में किताब शामिलु आहिनि। ऐं हीअ आहे टियों नंबर टुकड़ा टुटल स्लेब जा। हीअ जेको आहे सो टियों नंबर हिन में किताबु इंसाफ़ पंहिंजे प्यारे दोस्त मरूम AK शेख जे नाले। शाल सुभाणे झोल भरे जेब लुरे में लोची विया तनखे कोई यादि करे। हीअ शेख हयाज़ जंहिंमें ज़ेब सिंधी लिखियो आहे। ऐं नसरी नज़म हिन में टोटल नसरी नज़म आहिनि। जेको आहे सो हिन में अॻु में पहिरियों छापो 1984 में, वरी जेको आहे सो बाद में शाया थियो 1991 में। माना ॾिसो न शेख हयाज़ बार बार छपिजे थो त बि माना पूरा न आहे। झुड़ाली सांझीअ में सूरजमुखी पंहिंजी शफ़क़ ठाहे रहियो आहे। हीअ जापानी हाइकू आहे या मुंहिंजे मौजूदा शाइरी ते तबसरो आहे। हीअ जेको आहे सो नसरी नज़मनि जो टुकड़ा टुटल स्लेब जा। ऐं हीअ जेको आहे सो ॿिए 3 किताब। ऐं चोथों किताबु आहे वाटूं फुलनि छायूं। हीअ चोथों नंबर हिन शाइरी जो किताबु आहे शेख हयाज़ जो, जंहिंमें ज़ेब सिंधी जा 2 लफ़्ज़ आहिनि। 1985 में ज़ेब सिंधी सिर्फ़ु शाइरी में ई पंहिंजी हिनखे मुहाग या 2 लिखिया आहिनि। समुंड के पंहिंजूं घिटियूं आहिनि सोरियूं ऐं वेकिरियूं जिन में आवारा मच्छियूं चकर काटींदियूं आहिनि। अयाज़ हा अयाज़ जी शाइरी हिकु समुंड आहे जंहिंजो कोई अंत न आहे। ऐं इन समुंड के पंहिंजूं घिटियूं आहिनि सोरियूं ऐं वेकिरियूं न ॼाण केतिरियूं जिन मां अॼु जे केतिरनि ई शाइरनि पंहिंजा रस्ता ॻोल्हंदा आहिनि ऐं सुभाणे जा केतिरा ई शाइर इन घिटियुनि मां गुज़रंदा। सिर्फ़ु शाइरी में भेटा हिन में वायूं आहिनि टोटल। जेको आहे सो हीअ किताबु टोटल जेको आहे साथियो हिन पेजिस ते जेको आहे 830 पेजनि ते मुश्तमिल आहे। हीअ शेख हयाज़ जो पोरियो सॼो तव्हांजे साम्हूं आहे शाइरी। हीअ ज़बरदस्त शाइरी जेके शेख हयाज़ जेको अणमट शाइर को बि जो मट न आहे। ससुई तलक नराड़ ते चंदन जो चूरो तो बिन आहे भ्रमणी पुन्हूं आण पूरो सपनो अधूरो भूरे हिन बंबोर जो। सो हीअ शेख हयाज़ तव्हांजे साम्हूं आहे जिन जी शाइरीअ जो किताबु ॿियों जुल्द मार्केट में मौजूदु अची चुको आहे। जे वठणु चाहियो पढ़णु चाहियो तव्हांजी मर्ज़ी। वरी बि आख़िर में गुज़ारिश चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ई कमेंट कंदा त तव्हांजा वॾा वॾ किताबनि जो तबसरो हीअं जारी रहंदो। हीअ शेख हयाज़ ॿियों जुल्द शाइरी।